1 दिसंबर ते सिंध जे समाजी ऐं सकाफ़ती प्लेटफॉर्म सिंध फ्रेंड्स फोरम पारां मुनक़िद करे रहिया आहियूं सिंधी सकाफ़ती ॾियारे जो मेगा इवेंट। सिंधी मौसीक़ीअ जी महफ़िल, पंहिंजनि सां मुलाक़ातूं, सिंधी मज़ाह जा टहक, सकाफ़ती वेस वॻनि जा स्टॉल्स, सिंधी सकाफ़ती खाधनि जा स्टॉल्स ऐं ॿियो घणो कुझु। प्रोग्राम जी मेज़बानी कंदो सिंध जो नाले वारो कॉम्पेयर ऐं टीवी होस्ट सज्जाद सुहाग। सुर विखेरींदा सिंध जा सुरीला आवाज़, सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर, मन मोहींदड़ आवाज़ जो मालिक रजब फ़क़ीर, हिंद जी मशहूर नौजवान कलाकारा लता लालवाणी ऐं सिंध जो नौजवान रागी ज़ामिन अली। टहक विरहाईंदा सिंधी मज़ाह जी दुनिया जा सितारा अली गुल मल्लाह ऐं आसिफ पहोर उर्फ गामू। प्रोग्राम में गॾियल अरब इमारात जा नुमाइंदा पिण शिरकत कंदा ऐं UAE जे नेशनल डे जो केक पिण कटियो वेंदो त पोइ पंहिंजी फैमिलीज़ ऐं दोस्तनि समेत अचण न विसारींदा। तारीख़ यादि रहे 1 दिसंबर 2024, पाकिस्तान एसोसिएशन ऑडिटोरियम ओल्ड मेथा दुबई। प्रोग्राम जी सपोर्ट ऐं स्पॉन्सरशिप लाइ राब्तो करियो बशीर आरिफ 971501177515। ही प्रोग्राम सिंध फ्रेंड्स फोरम ऐं पाकिस्तान जे पहिरें वेब ब्रॉडकास्ट नेटवर्क इलेक्ट्रॉनिक डायरी जे फेसबुक पेज सां लाइव ॾेखारियो वेंदो। यादि रहे, हॉल में एंट्री लाइ पासिस जो हुजणु ज़रूरी आहे, जंहिं लाइ सिंध फ्रेंड्स फोरम जे फेसबुक पेज या ऑर्गेनाइज़र सां राब्तो करियो। सिंधी सकाफ़ती ॾियारे जो मेगा इवेंट। त पोइ अवी अचो पिया न, सिंध सां सिंधियुनि जी ईद मल्हाइण।